नाज़रीन, मीरपुर माथेलो में वीर रियान चाचड़ मुफ़्त अखियुनि जी हिकु ॾींहुं वारी मुफ़्त कैंप लगाई वई, जंहिंमें डॉक्टर राजेश कुमार खेवाणी ऐं डॉक्टर फैसल जी टीम शिरकत कई। वधीक तफ़सीलनि लाइ ॾिसूं था मोहम्मद कासिम कलवट जी हीअ रिपोर्ट। साहिब शफ़ा मियाँ मरीज़नि खे अखियुनि जी मुफ़्त कैंप मीर रियान चाचड़ जे हवाले सां अॼु हिते लॻाई वई आहे। हिते मुख़्तलिफ़ ॿाराड़ी जा ऐं ग़रीब मिसकीन बेसहारा माण्हू अखियुनि जे कैंप ते अॼु हिते पहुतल आहिनि। मुफ़्त तिबी कैंप जेकी अखियुनि जी लॻाई वई आहे, इन में सखर ऐं लाड़काने जा मशहूरु अखियुनि जा डॉक्टर हिते पहुतल आहिनि। अचो त हिननि खां वीचार वठूं त हिननि जो छा चवणु आहे। गुलाम सरवर चाचड़ साहब जेको ऑर्गेनाइज़र आहे ऐं ही चइनि 5 सालनि खां अहिड़ी कैंप जेको आहे हिते हले पई ऐं मां ॾिसी करे जेको आहे ख़ुशि बि थियो आहियां ऐं जेको आहे ताजुब में बि आहियां त हिन जेको आहे हिकिड़े कॉर्नर्ड एरिया में अहिड़ी कैंप लॻाइण ऐं माण्हुनि खे एट डोर स्टेप जेको आहे अहिड़ी फैसिलिटी ॾियणु ऐं आवाम खे जेको आहे जेकॾहिं हिकिड़ो घर वेठे का अखि में ख़राबी आहे ऐं उनखे पंहिंजो नूर वापसि मिले त मां सम्झां थो हिन जहिड़ी का इबादत बि न आहे ऐं हीअ हिकिड़ी वॾी इंसानियत जी ख़िदमत आहे। मां दिलि सां जेको आहे गुलाम सरवर साहब खे ऐं उनजी टीम खे ऐं जेके डॉक्टर्स आहिनि स्पेशली जेके जेको आहे फ्री ऑफ कॉस्ट मेडिसिन्स ॾियनि था पिया ऐं ट्रीटमेंट करनि था पिया, मां उन्हनि खे दिलि जी गहराइनि सां कांग्रेचुलेट कयां थो पियो। जीअं त हिन प्रोग्राम में अची ॾाढी ख़ुशी थी आहे। इन हवाले सां त हिते ग़रीब माण्हुनि जी हमदर्दी जे हवाले सां गुलाम सरवर चाचड़ साहब उन्हनि जी टीम ही प्रोग्राम जेको आहे हिते खणी काफ़ी अरसे खां इन खे मुतारफ़ करायो आहे ऐं उन्हनि जे ऑपरेशन जे सिलसिले में जेको बि थिए थो, जेको बि अचे थो ख़र्च या ॿियो कुझु पंहिंजे उन मां करे ऐं हिननि ॻोठनि माण्हुनि खे जेको फैसिलिटी था करनि पिया, सो मां निहायत शुक्रगुज़ार आहियां गुलाम सरवर साहब जो ऐं हिन जी टीम जो। शुक्र अल्लाह जो अल्लाह पाण ई कराए थो, असांखे काई ताक़त कोन्हे कुझु बि करण जी। मरीज़ किथों अचनि था, असां सम्झूं था शायदि वागणी जा हूंदा या उनजा हूंदा, पर कश्मोर, नांगवा, गढ़ी, यारो, जरवार, त ज़रूरत जेका आहे उहा तमामु घणी आहे। इलाइक़ो आहे गुलाम सरवर वीरबान जेको कमु कयो आहे ॾाढो सुठो कयो आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। भाईजान, हिन में जेको आहे असल में ख़ैर जेको हूंदो आहे उनमें कोई अंदाज़ो न हूंदो आहे केरु करे थो, कंहिंजे लाइ करे थो, केतिरा माण्हू थियनि था। तव्हां हिकु माण्हू खे सर्व कयो या 1000 माण्हू खे सर्व कयो, असल में तव्हांजी नीयत ते डिपेंड कंदो आहे त तव्हां केतिरी नीयत सां कयो था, केतिरी सचाई सां कयो था। ऐं ख़ुशि नसीब आहियां ऐं हीअ 5 कैंप ऐं हिकु न अची सघियो आहे, 4 कैंपनि में आयो आहियां। हर दफ़े जो आहे दिली तरह सुकून मिलंदो आहे, हर दफ़े जेको आहे न ज़हनी तरह जेको आहे न हिकिड़ो रिफ्रेशमेंट थींदी आहे त न यार वाकई हीअ बि जेको आहे न हर माण्हू पंहिंजे लाइ जीए थो पियो, हर माण्हू खे पंहिंजो अॼुकल्ह दुनिया में ॾिसे थो। असां हिन वक़्तु हिन स्टेज ते जेको प्योरली जेको ऑपरेशन थींदो आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मोती पाणी जो। जन दोस्तनि खे अखियुनि में मोती पाणी जी वजह सां बीनाई हली वई आहे, उनजो असां मोती पाणी जो ऑपरेशन करे उन में फोल्डेबल लेंस विझी करे कंप्यूटराइज़ ऑपरेशन करे फैको सर्जरी जंहिंखे चवंदा आहिनि, उनखे इंशाल्लाह नूर वापसि मिलंदो आहे। जंहिंजी वेझी नज़र कमज़ोर आहे, अख़बार पढ़ण में ॾुखियाई थिए थी, क़ुर शरीफ़ पढ़ण में ॾुखियाई थिए थी, या मायूं आहिनि उनखे सुई में धागो नथो पवे, या ॿार जे मथां जुआ कोन थी करे, उन लाइ वेझे लाइ हिन का आहे। बाक़ी जेके ऑपरेशन ज़रूरत आहे उन्हनि जो ऑपरेशन कयो वेंदो मोती पाणी जो। साईं माशाल्लाह कैंप लॻल आहे अखियुनि जी, हिन में जेके मरीज़ आया आहिनि असां जेको आहे हिननि खे जेके ऑपरेशन जा सिलेक्ट थींदा उहो मां सिलेक्ट करे मां उहो मोकिलींदुमि, उहा ऑपरेशन लाइ थींदा। बाक़ी OPD डॉक्टर साहब कंदा पिया। मोहम्मद कासिम कलवट, मेहरान TV, मीरपुर माथेलो।